नाज़रीन सांगहड़ मां ख़बर है सांगहड़ ट्रैंकर के ॿाहिर लगण सबबि ड्राइवर नयाज़ बरोही दलेरी ॾेखारींदे शहर खां 7 किलोमीटर ॿाहिरि कढी स्कूल पेट्रोल पंप ट्रांसफार्मर खे ऐं अवाम खे नुक़सान खां बचाए छॾियो। बरोही इतिहाद सिंध सांगहड़ जे उहिदेदार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त न्याज़ बरोही पंहिंजी जान जी न परवाह कंदे शहर जी आबादी खे वॾे नुक़सान खां बचाए विधो। असांखे हुन ते फ़ख्रु आहे ऐं हुन जे एज़ाज़ में सिंध बरोही इतिहाद जे रइस ख़ुदादाद बरोही नज़ीर बरोही जी अॻुवाणी में वॾो आजियाणो ऐं मञता तौरु ड्राइवर न्याज़ बरोहीअ खे अजरक टोपी हार पाराया ऐं सलाम पेश कयो। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल वाड़े खाणो।